भगवान प्रद्युम्न जो पुट थियो अनिरुद्ध, जंहिंजो विवाह थियो बाणासुर जी धीअ उषा सां। भयंकर युद्ध लगी, भगवान लीला कई। शिव भगवान जा भक्त बाणासुर, शिव भगवान भी लड़ाई कई आहे युद्ध में भक्त जे लाइ भगवान सां, लीला में बाणासुर सां। 1000 बाहूं उनखे गाजर मूली वांगुरु भगवान कटे 4 बचाए रखियूं शिव भगवान जे चवण ते। जॾहिं युद्ध लगे पई, भगवान हिकिड़ो तीर हलायो, जम्भ्रास्त्र। सम्झो था जम्भ्रास्त्र कंहिंखे चइबो आहे? जंहिंमें जंभाई यानी उबासी वेंदियूं। बोले बाबा उबासी ते ठका उबासी पिया ॼनि युद्ध छॾे करे। हे मुझे प्रभु जी हरिहर जी लीला है। ये भगवान शिव जी और कृष्ण भगवान जी प्लानिंग हुई पहिरियों खां कि बाणासुर के अभिमान अची वियो आहे। तो शिव भगवान चयो प्रभु मां त वचन ॾिनो आहे, हिन जो पक्ष न छॾींदुमि, मां तव्हांजे खिलाफ़ भी युद्ध कंदुमि। भगवान खिलण लगा, जीअं तव्हांजी इच्छा महादेव, लेकिन मां भी तव्हांजो वचन पूरो कंदुमि, हिन जो अभिमान तोड़े रहंदासीं। प्रभु तव्हांजो स्वागत आहे। इन तरह शिव भगवान और कृष्ण भगवान में प्रेम वारी युद्ध थी। भगवान ॿियो कोई अस्त्र न हलायो, उबासन वारो। ठका उबासी ते उबासी जन भोले बाबा। चओ हरे राम। इन खां पोइ भगवान शिव चयो बाणासुर तू कृष्ण भगवान जी शरण वठ। तरी बाणासुर चरणनि में किरी पियो। भगवान उनखे क्षमादान ॾिनो ऐं धूमधाम सां पोइ भगवान जे संबंधन में अची वियो ऐं विवाह थी वियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। उषा सां विवाह थियो।